सिंध देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमायां, मिट्टी माथे लायां। किंझर खां कारूंझर ताईं तोखे चश्मन चायां, मिट्टी माथे लायां। गीत बि मूं वटि तुंहिंजा माता, बैत बि तुंहिंजा भायां, पंहिंजो सीस निमायां, मिट्टी माथे लायां। जीव जीव जीजल, जीव जीव जीजल, तोखां कीअं लवायां, मिट्टी माथे लायां। सारा सॾ पड़ाॾा तुंहिंजा वाइनि में वरनायां, मिट्टी माथे लायां। काल मलीरा महको थी जा नंगर नंगर फैलायां, मिट्टी माथे लायां। ॾुथ बि पंहिंजो ॾेह बि पंहिंजो, मारू शाल मल्हायां, मिट्टी माथे लायां। तुंहिंजी मिट्टीअ मंझि मिलांजे आऊं अमरता पायां, सिंध देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमायां, मिट्टी माथे लायां। दोस्तो, हर इंसान जंहिं ॻोठ इलाइक़े वस्ती वाहण मुल्क में पैदा थिए थो, खेसि उन पंहिंजे देश जी मिट्टी खेसि उन पंहिंजे देश जी मिट्टीअ जी महक साहनि सां गॾु ईंदे वेंदे महसूसु थींदी आहे। साॻी कैफ़ियत मुंहिंजी पिणु आहे। मूंखे पंहिंजो अबाणो ॻोठ, ॻोठाणा, लंग लांगा, घस, भिटूं, वण टिण, ढोरा, डंडा, पेचरा कंहिं माहिर नक़ाश जी चित्रकारीअ वांगुरु ज़हन ते नक्श थियल आहिनि। जेतोणीकि वक़्त जी सदा वहंदड़ वहकिरे लॻभॻि मुंहिंजे ॿारोतण वारा समूरा निशान ड्राहे छॾिया आहिनि। असां पंहिंजे पेट जी दोज़ख जी बाहि विसाइण जे चकरनि में धरती जी सूंहं जी मलिया मेट करे छॾी आहे। मुंहिंजे ॻोठ में हाणे उगाड़े फ़क़ीर इमाम बारगाह मैखानो उजड़ी वियो आहे, जिते घाटा वण हूंदा हुआ, जिते गुल ॿूटा हर वक़्तु हवा में हुगा पखेड़ींदा हुआ। जिते मटनि में पासे खां जुड़ियल खूह जो थधो ऐं मिठो पाणी हर वक़्तु मौजूदु हूंदो हो। हिकु अहिड़ो था जिते ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर चङी वेल वेही साई पटे पंहिंजे सफ़र लाइ रवाना थी वेंदा हुआ। हिकु अहिड़ो था जिते पते रांदि, इटी ॾकर, लिक छिप, चोपड़, नव टिण जहिड़ियूं रांदियूं नंढा वॾा खेॾंदा पिया। मुंहिंजे ॻोठ भरिसां पीर अहमद शाह जी दरगाह जा वण, जेके कंहिं बि सूरत में कंहिं घाटे ॿेले खां घटि न हुआ, इहे समूरा क़त्ल कया विया आहिनि। अहमद शाह भरिसां जेके वारीअ जूं भिटियूं हुयूं, जिन में ॻोठाणा कोॾी कोॾी बेलाड़े वारी रांदियूं कंदा हुआ, उन्हनि जो को नालो निशानी नाहे रहियो। पुराणा ऐं झूना वण हूंदा हुआ, जिन में तोता आना लाहे पंहिंजो नसुल वधाईंदा हुआ। उहे वण वढिया विया त तोतनि समेत उहे ॿिया समूरा पखी बि गुम थी विया, जिन जा आख़िरा उन्हनि ते हूंदा हुआ। हाणे उते न तोता आहिनि, न तितर आहिनि, न कोयल आहे, न का ठटुकण पखी। सो दोस्तो, मूं ॻाल्हि पई कई वक़्त जी, त वक़्तु हिकु सदा वहंदड़ सैलाब आहे, जेको हर शइ खे तहस नहस कंदे अॻिते वधी रहियो आहे। यकीन अथमि त अॼु खां 50 साल पोइ जेकी कुझु हाणे नज़र पियो अचे, ईअं न हूंदो। इहे माॻ मकान वरी कंहिं नए रंग ऐं रूप में मिलंदा। इहो ई सबबु आहे त मां पंहिंजे माॻनि मकाननि जी वीडियोग्राफी करे रहियो आहियां ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे नसुल लाइ इहे घटि में घटि मुंहिंजा हीअ वीडियो ॾिसी अंदाज़ो लॻाए सघंदा त हिते अॻु छा हुयो ऐं हाणे छा आहे।
दोस्तों खैरपुर में ॿ शयूं कॉमन आहिनि। तव्हां खैरपुर शहर खां ॿाहिरि वञो या खैरपुर शहर में अचो, तव्हांखे ॿ शयूं नज़र ईंदियूं। हिकिड़ो खजे जो वणु, खजे जा बाग, ऐं ॿियो मिरवा। तव्हां कंहिं बि एंगल खां कंहिं बि पासे खां शहर में दाख़िल थींदो, तव्हांखे मिरवा सां मुंहुं मुक़ाबिल थियणो पवंदो ऐं उनखे ॾिसणो पवंदो, ऐं तव्हांखे खजनि जा बाग जेके आहिनि से उहे हर जाइ ते नज़र ईंदा। हीअ मिरवा